अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ये क़ौमी शाहरा मोटरवे पाकिस्तान है। इतने ट्रैफिक हमेशा जाम रही है। इतने एक्सीडेंटन जा खतरा वधी वेंदा आहिनि। रोड की तमाम हालत ख़राब है। जिते अचण वञण वारनि गाॾियुनि खे इलाही ॾुखियाई जो मुंहुं ॾियणो पवे थो। नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान है, ये क़ौमी शाहरा है। इतने अचण वञण वारनि गाॾियुनि खे तमामु सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। ये खैबर खां असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं। हिते ट्रैफिक तमामु घणी थी थिए ऐं अचण वञण वारनि गाॾियुनि खे इलाही ॾुखियाई महसूसु थिए थी। ये क़ौमी शाहरा मोटरवे पाकिस्तान असां तव्हांखे ॾेखारियूं पिया त हिते रोड जी मरामत न थियल है, जेका तमाम हिते शहरनि के ॾुखियाई जो मुंहुं थो ॾियणो पवे ऐं ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िरनि खे बि तकलीफ़ थी थिए। ये नेशनल हाईवे मोटरवे पाकिस्तान है। तव्हांखे ॿुधायूं पिया त हिते अक्सर करे एक्सीडेंट ऐं हादसा रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। ये मोटरवे क़ौमी शाहरा पाकिस्तान है। इतने ट्रैफिक के ज़्यादा हुजने करे रोज़ानो एक्सीडेंट हादसा थियन था ऐं रोड सही ना है। रोड की मरम्मत थियण खपे ऐं जो ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि खे बि ॾुखियाई थी थिए ऐं हिते नंढियूं गाॾियूं अक्सर करे कल्टी थी पवनि ऐं माण्हू इलाही मोटरसाइकिलनि तां ज़ख़्मी थियनि था ऐं काफ़ी माण्हू तां फोत भी थी वजन था हिन रोड ते। ये क़ौमी शाहरा है। हिते तव्हांखे ॾेखारियूं हिते ट्रैफिक जजी हुजण जे करे हादसनि जो मामूल बणिजी वियो आहे। आगा पिया कयूं त ही मोटरवे पाकिस्तान क़ौमी शाहरा है, जिनकी रोड की तमाम हालत ख़राब है। हिते ही पाकिस्तान के मिलाईंदड़ पिकट है। ही ज़िलो मटियारी है। ही मटियारी खंडू खैबर सिखाड़ बाउदेरो ऐं मटियारनि ताईं ही रोड जी तमामु हालत ख़राब है हालात ऐं हिते ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे इलाही ॾुखियाई खे मुंहुं थो ॾियणो पवे। असां तव्हांखे आगाह था कयूं त मोटरवे पाकिस्तान नेशनल हाईवे बिल्कुलु नाकारा बने पियो आहे ऐं हिन जी मरामत थियणु खपे। अरबे रुपयनि जा टैक्स रोज़ानो जे बुनियाद ते सिंध मां वरिता था वञनि, पर रोड जी का तइमीर न थी आहे, न ई को रोड जी का मरामत थी आहे। हिते अक्सर करे एक्सीडेंट हादसा गाॾियुनि जो कल्टी थियण ऐं गाॾियुनि जो पाण में टकराइजण ऐं इलाही जानियूं ज़ाया थी वेंदियूं आहिनि। हिते मोटरवे जो को बि अमल दख़ल न आहे। तव्हां ॾिसो त मोटरवे जो भी को बि अमल दख़ल न आहे, घटि आहे ऐं मोटरवे वारा भी रोड ते ट्रेला बीहारे आसेकार हथ सां बि रश कराराईंदा आहिनि और कंहिं न कंहिं बहाने सां
रोड ते गाॾियूं वॾियूं वॾियूं बीहारे पोइ हासेकार उहे बि रखी कराईंदा आहिनि। असां तव्हांखे ॿुधायूं पिया त हीअ नेशनल हाईवे सुपर हाईवे क़ौमी शाहरा मोटरवे पाकिस्तान आहे ऐं अक्सर करे हीअ हैदराबाद खां पंजाब लाहौर फैसलाबाद पिंडी पिशावर जो मेन क़ौमी शाहरा है जो पूरे पाकिस्तान के मिलाईंदड़ है। पर अफ़सोस है जो रोड जी मरामत न थी सकी है सही नमूने माना में ऐं इलाही ईंदड़ वेंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि खे ॾुखियाई थी थिए ऐं तकलीफ़ महसूस थी। ये क़ौमी शाहरा मोटरवे पाकिस्तान है। हिते तव्हांखे ॾेखारियूं पिया त ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि खे इलाही सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो थो पवे।